बंद कर बम आस्ते हले ना गाड़ी आस्ते आस्ते हलाए ये सिग्नल नेट या ड्रॉप न थियन अस्सलाम वालेकुम या अली मदद माया तव्हांजो पंहिंजो सिंगर मोलाई इमरान अली चांडियो जीअं त मुंहिंजे नए एल्बम जी रिकॉर्डिंग ते वञी रहिया आहियूं कंहिं बि दोस्त भाउ खे एल्बम में गीत रिकॉर्ड कराइणो हुजे त स्क्रीन जे नंबर ते राब्तो कयो अॼु नए एल्बम जी रिकॉर्डिंग ते वञी रहिया आहियूं पंहिंजी टीम सां गॾु इंशाल्लाह हीअ एल्बम तव्हां ख़्यालु कजे भाउ जो इंशाल्लाह हीअ एल्बम उन एल्बमनि खां और हूंदो ऐं इंशाल्लाह हिन एल्बम में असां मुख़्तसिर माहौल जोड़ियो आहे कुझु ख़ुशी जा गीत आहिनि ऐं कुझु सुठा गीत आहिनि इंशाल्लाह ऐं दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुमि त जे मुंहिंजे एल्बम में गीत रखाइणो हुजेव त हिन स्क्रीन जे नंबर ते राब्तो कयो इंशाल्लाह जेके बि असांजा चाहींदड़ ऐं असां सां प्यारु कंदड़ ऐं जेके सिंधी मौसीक़ी सां प्यारु कनि था जेके असां फ़नकारनि सां प्यारु कनि था सिंगर ड्रॉप थी ऐं मां पंहिंजी टीम सां गॾु आहियां वञी रहियो आहियां रिकॉर्डिंग ते ऐं मुंहिंजो दोस्त प्यारो भाउ ऐं मूंसां हर प्रोग्राम शादी महफ़िलनि में गॾु हूंदो आहे हर प्रोग्राम में गॾु हूंदो आहे मूंसां साथ हूंदो आहे भाउ जो ऐं नसीराबाद जी मशहूरु शख़्सियत हैरिस ख़ान चांडियो ॾाढे लफ़्ज़ मुंहिंजे एल्बम जे बारे में ॿुधाईंदो ऐं जे गीत शादी प्रोग्राम तौरु सुनत में घुराइणो हुजे त असां स्क्रीन जे नंबर ते राब्तो कयो मुंहिंजे नए एल्बम जी रिकॉर्डिंग आहे वञी रहिया आहियूं ख़ान चांडियो ॾाढे अल्फाज़ ॻाल्हाईंदो अस्सलामुअलैकुम या अली मदद चाला दोस्तों चायो खैर उम्मीद है त कुछ हूंदो असांजो पहिरीं प्यारो दोस्त सिंगर मोला इमरान चांडियो नओं उभरंदड़ सुठी पहुच रखंदड़ असांजो सिंध जो नौजवान फनकार जीअं त तव्हांखे गीत वग़ैरह रखाइणो हुजे त राब्तो कंदा असां हिन महिल वञी रहिया आहियूं रिकॉर्डिंग ते वधीक ई असां टीम गॾु आहे पंहिंजी ढोलक नवाज़ मोला इमरान जो अस्सलाम वालेकुम दोस्तों जी त सभिनी दोस्तनि खे सिक भरियो सलाम जिन असां वञी रहिया आहियूं मोलाई इमरान चांडे जी रिकॉर्डिंग ते एल्बम जी नई जी जंहिं बि भाउ खे गीत रखाइणो हुजे त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते राब्तो कंदा या शादी महफ़िल लाइ घुराइणो हूंदो त हिन नंबर ते राब्तो कंदा सिंध सलामत सदा मुझे साथी सुना ले लगी तैयार मुझे साथी सुना ले लगी तैयार जहड़ा माण्हू न मिलंदई हथ जोड़ मनी बेआसी हथ जोड़ मनी बेआसी मूंखे हलाई दो बोला गाजी में तुझे छजो फर्क न पियो गाना नए एल्बम में जेके व्हाट्सएप किया मैं गीत उहे हलाए वरी थोरो स्लो नेट जा सिंगल ड्रॉप था थियनि उस्ताद वॾी महिरबानी संगत जी महिरबानी दोस्तनि जी ऐं अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं इंशाल्लाह नए एल्बम जी रिकॉर्डिंग हली रही आहे ऐं कंहिं बि भाउ खे गीत रिकॉर्ड करणो हुजे या मुझे नए एल्बम में हिस्सो वठणो हुजे या नए एल्बम में कंहिं बि दोस्त भाउ खे पंहिंजी मुंहिंजा इंशाल्लाह हिन में ख़ुशी जा गीत बि आहिनि मुख़्तसिर माहौल जुड़ियो आहे असां रिकॉर्डिंग ते वञी रहिया आहियूं इंशाल्लाह दुआ कजो त हीअ रिकॉर्डिंग मुंहिंजी
खेर सां थी वञे ऐं इन में सभिनि शाइरनि जो साथ आहे। मोहम्मद चांडियो, अमजद शेख साहब, रेस सनाला चांडियो, असदुल्ला भुट्टो, जमील बिरोई, राजा चांडियो, दिलबर चांडियो, खान चांडियो ऐं रेस हाकिम अली चांडियो असांजो ख़ासि जेको कंपोज़र आहे एल्बम जो ख़ासि जेको गीत सिलेक्ट कंदो आहे ऐं सॼी संग जो साथ आहे हिन एल्बम में। इंशाल्लाह हिन एल्बम में आख़िर में अमीर बख्श मला हेॾो वेठो ड्राइवर उस्ताद कुझु चंद लफ़्ज़ ॻाल्हाईंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे त असां जी उमिरि छिके 25-24 साल थींदी, उस्ताद जी उमिरि 40 या 45 थींदी। हिकिड़ो मिसाल आहे। ऐं असांखो पुराणो उस्ताद सिंधी मौसीक़ी सां प्यारु लॻा रखंदो आयो आहे। उस्ताद गीतनि खे मंज़ूर सखाणी साहब जे, ग़ुलाम शबीर समूह जी पुराणा बचपन को शौक़ीन रहियो आहे ऐं राग जी ॼाण आहे। उस्ताद खे ख़बर आहे त म्यूज़िक कीअं आहे ऐं उहा नौजवान सिंगर आहे। कुझु उस्ताद मुंहिंजे गाननि जे बारे में अल्फाज़ ॿुधाईं। अस्सलाम वालेकुम या अली मदद भाउ। सॼी संगत खे गुज़ारिश आहे इमरान अली चांडियो जेको हींअर एल्बम थींदो बिल्कुलु एल्बम आहे। सॼी संगत खे इहो ई इल्तिजा आहे त सपोर्ट करे ऐं जंहिं बि भाउ जो सुनत आहे या शादी आहे उन में जंहिं टाइम बि फ़ोन कंदो उस्ताद इमरान अली कुर्ब भरिया कदम भरे गीत हलायो। महिरबानी दोस्तनि जी महिरबानी जेके मैसेज करे रहिया आहिनि। इंशाल्लाह दोस्तों हिन एल्बम में असां तमामु बहितरीनु गीत रखिया आहिनि। हा जीअं हलंदे तीअं हलंदो साईं, दुख ॾींदे मूंखे ॾुखाईंदो साईं। ओ सोचे सोचे यको दिल खे कयो आहे पको इहो फ़ैसिलो पियो आहे। ओ सोचे सोचे यको दिल खे कयो आहे पको इहो फ़ैसिलो पियो आहे। जीअं हलंदे तीअं हलंदो साईं, दुख ॾींदे मूंखे ॾुखाईंदो साईं। ओ सोचे सोचे यको दिल खे कयो आहे पको इहो फ़ैसिलो पियो आहे। ओ सोचे सोचे यको दिल खे कयो आहे पको इहो फ़ैसिलो पियो आहे। दादिलो तोखे यार कयो तॾहिं त तो आज़ार कयो। दादिलो तोखे यार कयो तॾहिं त तो आज़ार कयो। अचण वञण कबो झको दिल खे कयो आहे पको इहो फ़ैसिलो कयो आहे। अचण वञण कबो झको दिल खे कयो आहे पको इहो फ़ैसिलो कयो आहे। सोचे सोचे यको दिल खे कयो आहे पको इहो फ़ैसिलो कयो आहे। हाणे नए एल्बम जो गानो हलायो न नओं व्हाट्सअप कया में। महिरबानी जेके बि दोस्त ॾिसी रहिया आहियो वरी वरी महिरबानी वरी वरी महिरबानी। ऐं जिन जा दोस्तनि जा नाला न खणी सघो या माज़रत पायां व्हाट्सअप कया में हाणे व्हाट्सअप खोलणु ऐं तव्हां सभिनि दोस्तनि जो सहकार आहे असां सां। इंशाल्लाह हिन एल्बम में मां सभिनि दोस्तनि जी महिर मुताबिक़ लथो आहियां। हिन एल्बम जो हिकिड़ो गीत मां लाइव ॿुधायां थो संगत उस्ताद शीशो में कान हिन एल्बम जो थल मुंहिंजे जो बंदि करे इहो न ये भाई इनको बंद कर हो जाएगा। नए एल्बम जो थल खाना आवाज नए एल्बम जो थल ॿुधो लाइव आवाज़ तुझो प्यार मिलियो मुझो भाग खुलियो तुझो प्यार मिलियो
मुझो भागु खुलियो तो साजो वड़ी प्यासे असा चोट चढ़ी व्यासे असा चोट चढ़ी व्यासे तुझो प्यार मिलियो मुझो भाग खुलियो तो साजो वड़ी व्यासे असा चोट चढ़ी व्यासे है असा चोट चढ़ी व्यासे तुझे प्यार मिलण में देर थी वई इंशाल्लाह मुझे नए एल्बम जो गीत अमजद चांडी जी सॉरी अमजद शेख जी शायरी आहे नए एल्बम जो इंशाल्लाह सुभाणे गीत रिलीज़ थींदो वॾी वॾी महिरबानी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त लाइव खे अॻिते शेयर कयो त जीअं नवां नवां दोस्त लाइव जॉइन करे सघनि ऐं ॿिए आवाज़ बंद क्यों रही है भला नए एल्बम जो गानो लादा हाँ बस हाले हाले छोटो नाराज हल्यावी दासी हर तुझे दल को नई दासी छोटो नाराज हल्यावी दासी हर तुझे दल को नई दासी सिर पे सदमा सूर सही दासी के खेलनी दासी पूजीदा के खेलनी दासी छोटो जी नाराज हल्यावी दासी बीहर तुझे दर को नई दासी दुश्मन अहिड़ो मेरो विधो थई जो साड़े छॾी तन मन शाबस जी सुहण मोते तो ज़ुल्म करिएगा कंहिंजे चवण ते यार लगी तो धिकर छॾी मिठड़ा जैसी जग में जियरा पिरी हूंदासी जैसी जग में जियरा पिरी हूंदासी जैसी तुझो नाम न वठंदासी जैसी तुझो नाम न वठंदासी